नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त खैबर मां खबर ॾींदा पाकिस्तान पीपल्स पार्टी जे रहनुमा सैयद गुलाम मोइनुद्दीन शाह उर्फ जानी शाह तरफ़ां सिंध जे नामूर मल पहलवान अमजद अली बुगटी खे मल जो चैलेंज खटण ते सिंध जी सकाफ़त अजरक ऐं सिंधी टोपी ज़रबे आज़म तलवार जे तोहफ़नि सां गॾु 10,000 रुपया कैश रक़म सां नवाज़ियो वियो आहे। यादि रहे त कुझु ॾींहं पहिरियां सागड़ ज़िले सां तालुक़ रखंदड़ मल पहलवान गुलाम हुसैन पठान दावा कंदे चैलेंज कयो हो त हिन खे केर बि मैदान में मल नथो मारे सघे, जंहिं ते मटियारी सां तालुक़ रखंदड़ नौजवान मल पहलवान अमजद अली बुगटी न सिर्फ़ वो चैलेंज क़बूल कयो ऐं मल पहलवान गुलाम हुसैन पठान के ज़बरदस्त मुक़ाबले खां पोइ शिकस्त बि ॾिनी। उन कामयाबी जी ख़ुशी में पंजतनी हाउस मटियारी में कामयाब थींदड़ मल पहलवान अमजद अली बुगटी जे हिम्मत अफ़ज़ाई लाइ अज़ाज़ी तक़रीब रखी वई, जंहिं में सिंध जे नामूर मल पहलवान अमजद अली बुगटी खे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे रहनुमा सैयद गुलाम मोइनुद्दीन शाह सिंध जी सकाफ़त अजरक ऐं सिंधी टोपी जे तोहफ़नि सां गॾु मशहद ज़रबे आज़म तलवार सां नवाज़ियो वियो। उन मौके ते पीपी रहनुमा सैयद गुलाम मोइनुद्दीन शाह चयो त अमजद अली बुगटी के न सिर्फ़ ज़िले मटियारी पर सॼी सिंध जो फ़ख़ुरु आहे। ऐं खेसि इन कामयाबी ते मुबारकबाद पेश कंदे उम्मीद करियां थो त हू पंहिंजी ताक़त ज़ोर आज़माए ऐं सलाहियतुनि सां मुल्क तोड़े परॾे में कामयाबियूं हासिल कंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।